दादा सिंधी आऊं सोचा पियो हाणे चर्च से ठरो हलायां बाक़ी इन्हनि हालतुनि में हलाल जी रोज़ी सां त किलो बसर बि नथा वठी सघूं। अदा चर्च ठरो हलाइण सां तूं घटि कमाईंदे तो मां पुलिस ज्यादा कमाईंदी। मंत्री ॾियण बावजूदि हर महीने कोर्ट ते पेशी हूंदी ऐं उन खां अलावा भाउ वारनि जा सनातुला ख़र्च बि तोखे करणा पवंदा। जेकॾहिं इहो सभु कुझु करे सघीं त पोइ बिस्मिल्लाह कर। दादा बुख मरण खां त पोइ इहो ई भलो आहे। हा अदा बुख मरंदा ॾोहो कंदा बाक़ी हक़ ते कोन उथंदा। ईअं नथा सोचो त हाणे घणो ई थियो पंहिंजी बुख बदहाली हर ज़ुल्म सितम ऐं नाइंसाफ़ी जो हिसाब वठी ज़िंदगी खे नए दौर में दाख़िल करे नए सफ़र जो आगाज़ कयूं। न पोइ छा कयूं जेकी माण्हू ॿ वक़्त जी मानी बि नथा खाई सघनि उहे इन्हनि ताक़तनि अॻियां कहिड़ो मुक़ाबिलो कंदा। मुंहिंजा जानी बुख में ई त बग़ावतूं उथियूं आहिनि। एशियन में केरु उथियो आहे? इंसानी तारीख़ में को हिकिड़ो इनकलाब अहिड़ो ॿुधायो जेको अमीर नालो हुजे? हमेशह ग़रीब कमज़ोर ज़ुल्म जा सताइल उहे अबोज बीमार ऐं बुखाइल इंसान ई उथिया आहिनि। इनकलाब ख़ुदि हिकु एजाद आहे ऐं ज़रूरत एजाद जी माउ आहे। असांखे ज़रूरत आहे खाधे खुराक जी, मयारी तालीम जी, सुठी सिहत ऐं बहितर समाज जी, अमन जी ज़रूरत आहे, सुकून जी ज़रूरत आहे, कानून ऐं इंसाफ़ जी ज़रूरत आहे। इहे सभु शयूं आवाम खे प्रोवाइड करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। जेकॾहिं हुक्मरान तव्हां जूं ज़रूरतूं पंहिंजनि अयाशियुनि में ख़र्च करे छॾियनि त बग़ावत तव्हां ते फ़र्ज़ आहे। इहा सोच ग़लति आहे त तव्हां कमज़ोर आहियो हो ताक़तवर आहिनि। इन्हनि जी ताक़त खे परखणो हुजे त कंहिं ॻोठ में सिर्फ़ 50 नौजवान गॾिजी ऐलान कयो त असां तक जे उम्मीदवार खे वोट कोन ॾींदासीं पोइ ॾिसो कीअं तव्हांखे साईं साईं करे। ॿिनि शयुनि असांखे तबाह कयो आहे, हिकु ख़ौफ़ ॿियो लालच। हींअर असां जेकी बुख में गुज़ारा करण बावजूदि बि इन्हनि जे पेरनि ते हथ रखी झुकी सलाम कयूं था। इन जो सबबु इहो ई आहे त असां मां अधु ख़ौफ़ जी खिसा में पलनि था ऐं बाक़ी अधु नौकरी जे आसरे ते हलनि था। कमज़ोरी ऐं ताक़त जा हवाला अजाया आहिनि। हक़ीक़त इहा आहे त असां कुझु करण ई नथा चाहियूं। हिते ज़िंदगी जो मक़सदु इहो वञी रहियो आहे त डिग्री खणी नौकरी वठी शादी करे ॿार पैदा कजनि। जंहिं नौकरी जे करे तव्हां पंहिंजी गैरत खे नीलाम कयो था, ज़िंदगी जो हिकु अज़ीम मक़सदु बणाए छॾियो था, उन्ही नौकरी जे पघार मां तव्हां जूं ज़रूरतूं ई पूरियूं न आहिनि थींदियूं। बदिले में ख़्वाहिशनि जी तकमील लाइ एटीएम कार्ड कंहिं व्याजनि वटि गिरवी हूंदो आहे या एडवांस पघार में पूरो अकाउंट ई नीलाम हूंदो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी महिनत एवज़ पंहिंजूं ज़रूरतूं ई पूरियूं नथा करे सघो त पोइ अहिड़े निज़ाम खे बर्दाश्त छो था कयो? पंज नसल जी त का परवाह न आहे, घटि में घटि पंजनि हालतुनि ते ई रहम कयो। असांखे लॻे थो त इहे असां ते ज़ुल्म कंदा ऐं पोइ कुदरत पंहिंजो फ़ैसिलो ॾींदी ऐं इन्हनि ज़ालिमनि खे फना करे छॾींदी ऐं पोइ असांखे उन्हनि जी जॻह ते वेहारे छॾींदी ऐं पोइ असीं ऐश कंदा रहंदासीं। पर यादि रखो जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे न सुञातो त कुदरत बि तव्हांखे कोन सुञाणींदी। इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। हिकिड़ा वेंदा ॿिया ईंदा, ॿिया वेंदा टिया ईंदा। इन्हनि जी ग़ुलामी जो ठीको खयो आहे, पूरो त करणो आहे। सॼनि जा सदमा सीननि में साह वांगुरु सुरनि था। पोइ बि असां बेख़बरी जी वाटनि ते दौड़ शरनायूं खणी पंहिंजनि ॾुखनि दर्दनि ऐं ज़ुल्मनि खे विसारे ज़िंदगी जे नायाब रुतनि जा ख्वाब खणी ख़्यालनि जी दुनिया में नचंदा हलूं था। अॼु गैरत एहसास ऐं क़ौम परस्ती तोहमतूं बणिजी चुकियूं आहिनि। शराफ़त जी शमा ज़हर जे तेल सां रोशन कई वञे थी ऐं असां सूरनि जी सर्दी खां बचण लाइ ख़ामोशी जा कंबल ओढ़े जहालत जे खटनि ते लाश बणिया सुता पिया आहियूं ऐं दगनि ते दावा इहा ई आहे त कमज़ोर आहियूं। ज़हन में रहे त पंहिंजे पाण खे कमज़ोर तसवर करण बि हिकु क़िस्म जी जहालत आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी ताक़त, पंहिंजी शनाख़्त ऐं पंहिंजी सलाहियत खां बेख़बर हूंदा आहियो तॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे ॿियनि खां घटि सम्झंदा आहियो। टेरी फॉक्स उहो इंसान हो जंहिंजी हिकिड़ी टंग कैंसर जे करे कटी वई ऐं सॼी ज़िंदगी केमोथेरेपी जी तकलीफ़ में रहियो। माज़ूर हुजण बावजूदि दुनिया लाइ हिकु मिसाल क़ाइमु करे वियो। पंहिंजे मौज़ी मर्ज़ जी तकलीफ़ उन जे ज़मीर खे सुजाॻ करे छॾियो ऐं माज़ूरी जी हालत में बि कैनेडा जे घटियनि में डोड़ंदो रहियो। दुनिया में कैंसर जे मरीज़नि लाइ हिकु तहरीक जो आगाज़ कयो। फंडरेज़िंग लाइ हिन माज़ूर शख़्स 8000 किलोमीटर जो सफ़र तय कयो। हज़ारे मुश्किलातुनि बावजूदि हिन जे हौसलनि हार तस्लीम न कई ऐं ही दुनिया जो वाहिद माज़ूर इंसान हो जंहिं अकेले सर $2 करोड़ 40 लख जो फंड जमे कयो। टेरी फॉक्स जी वफ़ात खां पोइ कैनेडियन वज़ीर आज़म ऐवान में ख़िताब दौरान हिन खे ख़िराज तहसीन पेश कयो। अॼु बि कैनेडा जो 32 शाहराऊं टेरी जे नाले ते मंसूब आहिनि। स्कूलनि ऐं लाइब्रेरियुनि खां अलावा केतिरियूं ई इमारतूं फॉक्स जे नाले सां सुञातियूं वञनि थियूं जंहिंमें फॉक्स कैंसर रिसर्च इंस्टीट्यूट भी शामिल आहे। 1999 में कैनेडा जी हिकु क़ौमी सर्वे दौरान अवाम हिन खे अज़ीम तरीन हीरो जो दर्जो ॾिनो ऐं हिन जे जुतनि खे ब्रिटिश कोलंबिया जे हिकु अजायब घर में वॾे एज़ाज़ सां रखियो वियो। अहिड़ा हज़ार मिसाल मौजूदु आहिनि जेकी नामुमकिन खे मुमकिन बनाइण जी ताक़त रखनि था ऐं असां 8 फुट जा कद खणी 12 इंच जा छापर रखी अछो काटन पाए मथे खे तेल हणी चांहि जी होटल ते वेही हिक ॿिए खे डाढ़ हणूं था त केॾीमहिल ॻोठ जे वॾेरे जी चापलूसी करे सेल्फी कढी शेयर करण खे वॾो कमु सम्झूं था। ज़हन में रहे त बेमक़सद ज़िंदगी ज़हर जे ज़ामिन मां गुज़री ज़हर में ई फना थींदी आहे। एल्बर्ट आइंस्टाइन चवे थो त जेकॾहिं तव्हां ख़ुशगवार ज़िंदगी चाहियो था त हुनखे कंहिं मक़सद सां ॻंढे छॾियो। जॾहिं त हरमन हेस चयो त इंसाननि जा क़तल सिर्फ़ जंगनि, फसादनि ऐं क़तलगाहनि में नाहिन थींदा। जॾहिं तव्हां पंहिंजे नज़दीक गुरबत, मुफ़लिसी
महरूमी लाचारी ऐं ज़ुल्म ते अखियूं बंदि करे छॾियो था, तॾहिं बि तव्हां उते मौजूद हज़ारे इंसाननि जो क़त्ल कयो था। दुनिया जी सभ खां वॾी इजाद सोच आहे। सोच जी इजाद इंसानी ज़िंदगी में इनकलाब आंदो। जंहिं सोच जे अमल जो आगाज़ कयो उहो इंसान इंसानियत जो सभ खां वॾो रहबर आहे। चंड या मरीख़ ते वञणु आसान आहे, पर पंहिंजे अंदर जो सफ़र करणु तमामु मुश्किल हूंदो आहे। इन सफ़र में हर हंधि तव्हांजी मुलाक़ात हैवाननि सां थिए थी। हर रोज़ उन्हनि सां मुक़ाबिलो करणो पवे थो, जंग विढ़णी पवे थी। यादि रखो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा अकेला मालिक आहियो। तव्हांजे हालतनि, रवैयनि ऐं सोचनि जो दारो मदार बि तव्हां ते ई हूंदो आहे। तव्हांखे ई ज़िंदगी जी प्रचार करणी आहे। वक़्त जे वीराननि जा अज़ाला भरे ज़िंदगी जी हीर खे आबाद रखणो आहे। रूह जे रिणनि में रौनकनि जा ॿिज छटे जिस्म जे वीराननि खे बहार करणो आहे। छो त जानवरनि जीअं जीअण असांजो माज़ी रहियो आहे, हाणे पंहिंजे पाण खे इंसान करणो आहे।